दादू खां रिपोर्ट कर रहे आफ्ताब भंड मेहर पुलिस जो कारनामो मदीने शरीफ में मौजूद मेहर वासी 78 सालन जे पीरसन मौलवीअ ते वण कटण जो केस दाख़िल करे छॾियो। ख़बर मूजिब मेहर जे ॻोठ बेटो जतोई जे रहवासिन मौलवी अब्दुल वहाब जतोई पंहिंजे पुट वकील मियां अब्दुल हक जतोई सां गॾु दादू प्रेस क्लब में सबूतनि सां गॾु एहतजाज बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलवी अब्दुल वहाब जतोई चयो त मां 27 अप्रैल ते उम्रे जी सआदत हासिल करण लाइ सऊदी अरब ॾांहुं रवानो थियो हुयुसि ऐं 21 मई ते मुल्क में वापसी कई आहे। उन जे विच में 9 मई ते मेहर पुलिस मूंखे मेहर में मौजूद ॾेखारे मूं मथां वण कटण जी FIR दाख़िल कई आहे। मौलवी चयो त तारीख़ी मस्जिद जो पेश इमाम आहियां। अॻूणो सदर जनरल परवेज़ मुशर्रफ ऐं अॻूणे वज़ीर आज़म मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि खे मूं निमाज़ूं पढ़ायूं आहिनि। मूंसां ज़ुल्म कयो वियो आहे। मूं दादूअ जी अदालत मां 17 अगस्त ताईं ज़मानत मंज़ूर कराई आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादूअ हिन मामले जो नोटिस वठी वकील अब्दुल हक जतोई चयो त मुख़ालिफ़नि जी चुर्च ते DSP मेहर यूनिस रोदनानी SHO तुफ़ैल अहमद ऐं ASI मोहम्मद नवाज़ सारण पीरसन वालिद ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। असां सां सियासी इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। पुलिस मुख़ालिफ़नि बासरनि जी वंगार पई वहे। DSP मेहर ऐं SHO ASI खे फौरी तौर ते मुअतल करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में मां पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि।